यानी फहाशी आम थी वई आहे। ताज़ो ताज़ो हाणे मूंखे दोस्त ॿुधायो उमरकोट जे पासे हिकिड़ो नौजवान पोढ़ी अमड़ सां ज़िना पियो करे। हे दीन को नफ़रत करण वारो जे दीन वारा न हुजनि त काॾो माण्हू सम्झनि त हे त हिंदुनि खां बि पोइते हलिया विया आहिनि, नाले में मुसलमान रहिया आहिनि। अमड़ चुस शर्म नथी अचे, लज नथी अचे, गैरत नथी अचे, शराब जे नशे में हो, शराब पिए तो, नशा पी करे वरी आलमन जो गिलाऊं शिकायतूं न कर मत क़यामत कारी नथी वञे। अमड़ ॾाढो सम्झायोसि पर चंडराई खई, वरी बि न मुड़ियो, वरी अमड़ सां ज़िना कई। आख़िर अमड़ मीडिया ते अची करे ऐलान कयो त हे मुंहिंजो नाफ़रमान पुट मुंहिंजी बेइज़्ज़ती कई थी, मूंसां ही हाल कयो अथई। मुसलमानो कलमे वारो हे बेहयायूं छो थियूं थियनि जो माण्हू उलमा को परे हिन पोइ ख़ुदा जा अज़ाब था। उलमा जो साथ दियो, उलमा से मोहब्बत रखो। इस्लाम और मोहम्मद है, खबर दे दो मरीजाने गुनाह को फैज़े पैगंबर की, बिला कीमत दवा मिलती है, आए जिसका जी चाहे। अरे माली न दे गाली बिगाड़ा हमने तेरा क्या, ये चमन तो है सैर करने का, न घर मेरा न घर तेरा, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तो को मोहम्मद की गुलामी का। जैसे जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। आज 24 नवंबर 2024 कादरपुर शहर के अंदर हजरत मौलाना साईं मोहम्मद उस्मान हालेजी जी दावत ते तमाम दोस्तन की ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। दुआ है अल्लाह ताला हमेशा असा मुसलमानन के कुरान मजीद से मुहब्बत प्यार इश्क नसीब अता फरमाए। अजीजो कबर क़यामत जो संगती अथव अल्लाह जो कुरान है, सब दुनिया जा यार है, दोस्त है, मित्र अजीज सब मोड़ जा यार अथव, तोड़ जो संगती कुरान थी। एड़े यार सां यारी मानू रखे जो कबर ताईं गड हले। हे मरण का पो वध में वध मिटन ऐं माइटन की एतरी मेहरबानी थींदी जो तड़ो कराईंदई, खफन पाराईंदई, जनाज़ो पढ़ंदई, खटोलो कुल्हे ते खणी कब्रिस्तान ते हलंदई, उन सौड़ी सामी में सुम्हारे मथों फटा दई, मण जा मण मिट्टी दई, लतूं दई, पूरे हलिया ईंदई, पर गड न सुम्हंदई। गड सुम्हण वारी हस्ती आ त अल्लाह जो कुरान। पोइनीअ जे करे मां सभिनी मुसलमानन के मोदबाना अपील थो कयां, जेकॾहिं मस्जिद शरीफ में अची कुरान ॿुधंदो त खाली झोलियूं खणी आया हो, रहमत सां झोलियूं भरे वञे। ही कुरान मजीद रहमत वारो कुरान आहे, जे शहर ते पढ़जे शहर ते रहमत। यकीनन हिन कुरान मजीद की रहमत कादरपुर शहर में जैसी ते आवाज वींदो होंदो, कुंड कुंड ते अल्लाह जी रहमत। अजीज दोस्तों ऐं मुझा प्यारा भाइरो, हिन कुरान मजीद से वफादारी कयो, हिन कुरान मजीद से ताल्लुक़ रखो जेको कबर में भी असां साण हंदो। मरण का पो मिट माइट पूरे हलिया वींदई, पर मुझे सोहणे महबूब मुझे दिलबर नबी सवा लख नबियन के ताज नबी फरमाए, रब जो कुरान नूरानी शक्ल वठी कबर में थो। हे ॾिसी हैरान तो थे, सौट भी ना है, चाचो भी ना है, मामो भी ना है, आहे अलाए केर। कुरान चवेस तो नथो सुञाणे सही जो दुनिया में मां तोखे ॾिठो ही ना है, छो तो दुनिया में के वर्कन में बंद ॾिठई, कपड़न में बंद ॾिठई, हाणे इंसान जी सूरत में आ। मेहरबानी करे पंहिंजो तारुफ़ कराए। कुरान चवेस तो छो नथो सुञाणे, दुनिया में मुझो नालो ॿुधंदे त घर छॾे ॾींदे हैं, कचारी छॾे ॾींदे हैं, महफ़िलूं छॾे ॾींदे हैं। मुझी महफ़िल में वेंदे हैं, पो ॾींहुं हुजे या रात हुजे, मुझी कचारी में वेंदे हैं, मां उहो तुंहिंजो यार आहियां। ते तो सही मां नथो सुञाणिया, मेहरबानी करे पंहिंजो तारुफ़ कराए। मदीने जे मीर फरमाए, रब जो कुरान साॻी वर्कन वारी सूरत में अचे थो। ॾिसी करे चवे थो, इन्नहू लक़ुरआनुन करीम, सोना सुञातो थमाई तो अल्लाह जो कुरान करीम।
बुधाए त केतरी जिंदगी मूंसां गॾु क़बर में गुज़ारींदी। क़ुरान चविस त मुंहिंजा यार मरंदे घड़ीअ ते तूं मुंहिंजी पचर न छॾी ही त क़यामत ते मां बि तोखां परे न थींदुमि। क़यामत क़ाइम थींदी, जन्नत जो दर टपाए पोइ मोकिलाईंदुसि। इन जे करे हेड़े यार सां यारी रखो। बच्चन खे भी कुरान मजीद पढ़ायो छो तो कुरान को सिवा चाढ़ो नथो। अजो को जलसो भी दस्तार बंदी जो जलसो आहे। उन्हनि शहजादनि छोकरनि जी दस्तार थींदी जिन कुरान पढ़ियो आहे। मां लख लख मुबारक उन्हनि जी अबे अमड़ खे ॾियां थो जिन पंहिंजनि बच्चनि खे कुरान पढ़ायो। छो त ही कुरान मजीद एॾो रहमत ऐं बरकत वारो आहे। ख़ुदा जो कसम जिन जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम थिया, यकीन मैदान क़यामत में अल्लाह ताला हुननि जे अबे अम्मा जो वॾो मक़ाम अता फरमाईंदो। हो त मुंहिंजे महबूब नबी, मुंहिंजे दिलबर नबी सोहणनि जे सरदार फरमाए, मन कर अल कुरान व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौहु अहसनु मिन ज़ौइ शम्स। चओ न सुभान अल्लाह। थोड़ो वेझा सुरी अचो, एॾा परे छो वेठा। वेझा जेॾा वेझा ईंदो एॾी अल्लाह जी रहमत तव्हां जे वेझो ईंदी। सुरी अचो। हदीस में चए थो क़यामत जे ॾियारे कुरान मजीद जे पढ़ंदड़ हाफ़िज़ ग़रीब जो ॿार आहे, मिस्कीन जो ॿार आहे, हारीअ जो ॿार आहे, मज़दूर जो ॿार आहे, पर हुन जे पीउ माउ जे मथनि ते रब सोना ताज सजाईंदो। ये चमकंदड़ ताज हुंदन दुनिया के बादशाहन के जेके मिलंदा आहिनि। हे दिसी हैरान थी वेंदा। मानू चौंदा है को दुनिया जो पीर तो नाही, को वली तो नाही, को नबी तो नाही। वञो वेझो वञो समन अल्लाह के अर्ज करे महशर जे ॾींहं ते ॾुखी घड़ीअ में बीठाऊं। मन असांजी मेहरबानी करे हिसाब किताब शुरू थे छो त क़यामत जो ॾाढो ॾुखियो ॾींहुं अथव। हौलनाक ॾींहुं हूंदो जे क़यामत जे ॾींहं ते ज़मीन टपी करे ट्रामे वांगुर बणिजी वेंदी। आसमान जो आसमान ज़रा ज़रा थी उॾामी वेंदो। सिज मथों अची करे किलोमीटर पंध भी परे मुंहिंजे सोणे फरमाए मथों अची बीहंदो। उते तुंहिंजो मुंहिंजो छा हाल हूंदो। मदीने जे मीर फरमायो उते माण्हू भॼंदा वञो, को हिसाब किताब थे, जिन छुटे मलाइक परे कंदन। परे थियो हे दुनिया जा पीर नाहिन, मौलवी नाहिन, हाफ़िज़ ऐं कारी नाहिन। हे सही गरीब जो अबो अम्मा हे आहिन कुरान पढ़ियल कोन, वीचारा जाहिल हुया पर पंहिंजे बच्चे के कुरान पढ़ायो हूं, पंहिंजे बच्चे के मदरसे में छॾियो हूं। कुरान सां मुहब्बत हिन अल्लाह इन जो एॾो मक़ाम रखियो आहे जो मथन ते सोनो ताज रखी छॾियो अथनि। साईं उहो केॾो सुहिणो हूंदो, केॾी उन जी रोशनी हूंदी, बल्फ जहिड़ी रोशनी हूंदी, चंड जहिड़ी रोशनी हूंदी, सिज जहिड़ी रोशनी हूंदी। फरमाइनन ज़ौहु अहसनु मिन ज़ौइ शम्स। नबी तो फरमाए सिज चंड भी जंहिंखे ॾिसी शकी शकी पिया थी। पढ़ायो बच्चन के कुरान, बुख न मरंदो जिन जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम थिया। ख़ुदा जो कसम हित भी कमाए विया त अॻिना भी कमाए। साईं फरमाए मन कराल कुरान फस्तज़हर फहल हलालहु हर्रम हरामहु अदखलहुल्लाहुल जन्नह वशफ़ा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुन्नार। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह से कुरान वारे के 8 दरवाजा जन्नत जा खोले ॾींदो। ओ जीअ में मुझे कुरान के जाइ ॾियण वारा 8 दरवाजा खोलिया त मां जहिड़े दरवाजे मो दिल घुरई जन्नत में दाखिल थी वठी। अचे तो हाफ़िज़ सगोरो अखियुनि मां ॻोड़ा हारींदो। रब मूंखे हया थो अचे, लॼ थी अचे, मां कहिड़े मुंहं सां जन्नत वञा। हे मुंहिंजा दोस्त काॾे वञनि, मिट काॾे वञनि, अज़ीज़ करीब काॾे वञनि। साईं फरमाए वशफ़ा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुन्नार। चओ न सुभान अल्लाह। रब तो फरमाए 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा। मदीने जे मीर फरमायो मुझो रब 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा इन्हनि खे ॾींदो। चवंदो हाफ़िज़ 10 वठी वञे, 10 जी स्पेशल कोटा थो ॾियां। पंहिंजा वठी वञे, परावा वठी वञे, दोस्त वठी वञे, दुश्मन वठी वञे, 10 पाण सां गॾु जुलूस जी शक्ल में मज़ा माणींदो जन्नत में वञे। 10 वठी हाफ़िज़ सगोरो जन्नत में वेंदो। पंहिंजा पंहिंजा मिट अज़ीज़ वेझा वेझा सौड़ा माइट वठी वेंदो। जॾहिं ओ जन्नत ॾे रवानो थींदो, को हेॾो चिंबड़ंदुसि, को हेॾो चिंबड़ंदुसि। हाफ़िज़ साहब नथो सुञाणे,
दुनिया में असा तुझी इज्जत कई से जो तुझे सीने में कुरान हो। अज अल्लाह वट तुझो वडो मकाम आ। दुनिया में असा सोचो से को मामूली मानू आ। दुनिया में वडन मानू की इज्जत, पैसे वारे की इज्जत, गरीब की इज्जत कोने। पर अक्सर डिठो विया तो कुरान मजीद जा हाफिज आलिम थिया हिन तो गरीबन मिस्किनन जा बार थिया हिन। से असा के पतो न हो एडो तुझो मकाम आज रब के अर्ज कर मन तुझी शफात कबूल करे असा के जन्नत में दाखिला नसीब अता फरमाए। को हेडो तो चमड़े को हेडो तो चमड़े रब से सजो मंजर तो दिसे। रब तो फरमाए मलाइको छाहे फरिश्ता ता चवन से इनके मयारू छु मिलन। को तो चवे से मां तोके कपड़न जो जोड़ो वठी दिनुम। को तो चवे से मां तोके मानी खाराईंदो हम। को तो चवे से मां तोके साबुन तेल वठी दिनुम। तू गरीब जो बार होए मदरसे में कुरान पढ़ी। हाने मेहरबानी कर रब के अर्ज कर मन तुझी शफात कबूल करे। रब से फरमाए तो मलाइको न बिहारियो मुझे कुरान वारे के। ओ जिन दुनिया में मुझे कुरान वारे की इज्जत कही छड़ियो इहे भी नहीं असा कर जी जन्नत में मजा माणे। मां छो न चवा रख कुरान वारन सां यारियूं त तोखे मिलन जन्नत जूं दिलदारियूं। केड़ा केड़ा कुरान वारन सां मोहब्बत रखंदो। ये जहान हले ही कुरान वारन जे करे थो। हे मुल्क हले ही कुरान जे सदके थो। न त तो असां जा हाल पूरा हिन। जाडे तू वञो था त माण्हू इंसान त नज़र था अचनि पर अंदर इन जा कुलूब कारा थी विया आहिनि। अगे जमाने में मानू रस्ते सा सफर कोंदो हो, रस्ते सा वींदो हो, चोंदो खुदा करे इंसान मुंह पवे भला मुंह न पवे। हाने था चवन भली जानवर मुंह पवे भला मुंह पवे पर इंसान मुंह न पवे। छो असा इंसान जानवरन को भी किन्ना थी विया हूं। छो किन्ना थी विया हूं जो असा रब रुसाई वेठा हूं। कुरान छड़ियो आहे। मुसलमानो कलमे वारो जो रब जे कुरान के छड़ींदो दुनिया में भी जलील थींदो त कब्र में भी जलील थींदो त क़यामत में भी जलील पुछड़ो थी जहन्नम में। कुरान जी दामन के पकड़ियो, कुरान सा मोहब्बत की हुई। आलिम सगोरा आहिन जेके मेहनतू था करन, कच्चे पक्के में वनी कुरान जा वाइल था करन, जिन जी मेहनत सा मानू कुछ न कुछ मानू जे में शूर पैदा थियो आ न त मुल्क जो हाल पूरो न बुझो। अजीज दोस्तों मुझा प्यारा भाईरो, सोहणो नबी तो फरमाए मेराज वारी रात मां वियम जो हुजूर जो मेराज बरहक। वा नबी जो मेराज बरहक आ न। नबी तो फरमाए मेराज वारी रात मुझे रब जो हदीस कुदसिया फरमाए लौला यकूनुल कुरान मकबूजन फी सुदूरिहिम लहलकतिद दुनिया वमन अलैहा। रब तो फरमाए मुझा सोहना नबी जिन जे सीनन में मां अल्लाह जो कुरान आ उन्हीं जे सदके मां दुनिया के हलाया तो, उन्हीं जे सदके मां मुल्क के हलाया तो। महबूब जे कुरान वारा न हुजना त कडी जो कडी मां दुनिया के हला के बर्बाद करे छड़िया हा। कादरपुर शहर जा मुसलमानो साईं मोहम्मद उस्मान जे जलसे में अचण वारो खुदा जो कसम मुल्क हलेव कुरान जे करे, कुरान वारन जे करे हलेव थो, आलमन नेकन सालिहन जे करे हलेव थो। कयो इन्हनि जी इज्जत रब राज़ी थी मन जन्नत ॾेई छॾी। कावड़िया बैठा आहिनि माण्हू मौलविन को आलिमन को जे मुल्हनि मुल्क विञायो। शुक्र कयो जो आलिम वेठा आहिनि जो 24 कलाक तव्हांजी ॻोठनि जूं मस्जिदूं आबाद करे आज़ानूं ॾेई तव्हांखे मस्जिदनि में घुराए रब जी सुञाण था कराइनि। नबी तो फरमाए मेराज वारी रात मां मुंहिंजे रब मूंखे हीअं बि चयो मुर उम्मत या मुहम्मद ऐं युकरिमू लहू सलासा। मुर अमर जो सीगो आ आलमन का पुछो फरमाए मुझा साईं वञ पंहिंजी उम्मत के हुक्म कर त टिन माण्हुनि जी इज्जत करनि। घणनि जी नथा ॻाल्हायो, घणनि जी? टिन जी। असां वटि टिनी जी इज्जत कान्हे। साहबा चयो साईं उहे कहिड़ा टे माण्हू? फरमाए अल वालिद वल आलिम व हामिलुल कुरान। मुझा साईं चवन त पहरे नंबर ते अबे अम्मड़ जी इज्जत करन, अबे अम्मा जी खिदमत करन। पर असां जे दुनिया जे माशरे में अबे अम्मा जी इज्जत हली वई। खुदा जी ज़ात जो कसम छड़ो पी मां जी इज्जत हली वई, आलमन जी इज्जत भी हली वई, हाफ़िज़न जी इज्जत भी असां जे मुआशरे में हली वई। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला इन्हनि जी इज्जत नसीब अता फरमाए। जे इन्हनि जी इज्जत कंदो अर्श ते रब राज़ी थींदव, रोज़े में मिठो मुहम्मद ख़ुशि थी वेंदो।
मां अगे हफ्ते में दादू ज़िले में वे मुते खानपुर जोणे जो शहर दोस्तन मुके बुधायो साईं हफ्तो भी न थियो एकड़ो बेचारो नौजवान हले वियो उम्रे जी निय सां वनी उते वीजा न हुयस लिखी रहो कमाईंदो पर 30 साल रही बचड़न दियो ते पैसा भी मोकलिंदो रहो खर्च मोकलिंदो रहो पुट तरक्की कजो मेहरबानी कजो मुजन पैसन के न विञाइजो 30 साल उते अबो रहो 30 सालन खां पोइ जॾहिं पकड़जी करे जॾहिं ॻोठ पहुतो त कमज़ोर भी थी वियो पुटन खे चई बा ॾियो ख़बर हेॾा पैसा मोकिलियो मां केतिरी ज़मीन वरिती अथव ॾेखारियो पुटन वञी पराई ज़मीन ॾेखारियो चई बा हे असांजी ज़मीन माण्हू चयो छिता थिया हो ज़मीन त फिलाणे आख़िर पुटन खे दॿायईं कावड़जी पियो पुटन ते पुटन चयो त अबो त राति ॾींहुं असांखे बेस्तो थो करे पोइ उन्हनि ज़ालमनि छा कयो रात जे टाइम ते पंहिंजे अबे खे घुटा ॾेई करे मारे करे रोड ते फिटी करे विया जीअं केस असां ते न ठहे रोड ते उछले जिन बच्चन जे लाइ दुनिया थो कमाए बच्चन जो इहो हाल थियो आख़िर पुलिस वारा आया पर जे पुलिस सिधी थी पवे त ॾोह ज़रूर ॻोल्हे वठंदी पर पुलिस असांजे मुल्क जी सची कोन्हे अची जो गोला क्यों अची पकड़ धकड़ क्यों जेके भी उन कुराड़े जा पुट रहा सभनी के थाने में वाणे दियाने जल्दी क्यों सच्ची क्यों न तहां के फांसी ते लटकायूं था अची सभनी पुटन चो त असां जी गलती आ बिल्कुल असां बे के मारियो आ पर अबो असां ते ही सख्ती पियो करे हाने अबो कब्र में पियो आ पर पुट वनी जेल में वनी पहुता है हे दुनिया छिता थी पिया दुनिया ते चंगा भला एडो नबी तो फरमाए अद दुनिया जीफतुन मतालिबुहा किलाबुन फरमाए दुनिया ढूंढ जे पोयो कुत्ता ऐं बिल्ला कुछ सियाणो थी अल्लाह जे रसूल जे हुक्मन ते जिंदगी गुजार अबे अम्मा जी इज्जत कर मां त ये चवंदो आ हिकड़े पुट के बाबो बनी लिखी ॾेई वियो हिकड़े पुट के कादरपुर शहर में घोटकी में बंगलो ॾेई वियो हिकड़े पुट के ट्रैक्टर ॾेई वियो कारियूं ॾेई वियो सब कुछ ॾेई वियो पर कंहिं पुट के कुछ भी न ॾेई वियो छड़ो ही दुआ ॾेई वियो यार कसम थो अल्लाह जो मथे केड़ो वयो नथा ॻाल्हायो हां साईं बावारो बनन वारन जूं बनियूं खपी वयूं बीमारियूं आयूं मिल्कियतूं लुटाए छॾियूं बंगला खपी वन जिनके पीमा दुआ ॾेई विया आहिनि अॼु ताईं ख़ुदा जो कसम सुकून ही सुकून में मां अर्ज़ करण आयो आ त पीमा जी ख़िदमत कयो पीमा जी इज्जत कयो पीमा जो एहतराम कयो मां नथो चवां कुरान तो चयो कज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इयाहु व बिल वालिदैनि इहसाना कुरान तो चवे इबादत अल्लाह जी कयो कंहिंजी इबादत अल्लाह जी कयो पर पीमा सा सोना सो अदा असां नथा हलूं सोना त पीमा सा नथा हलूं जग सा सोना पर अबे अम्मा के तकलीफन में विधे मां दुआ करण आयो आ त अल्लाह से पीमा जी इज्जत करण वारो बनाए छड़ो पीमा जी दिल मो आह निकरी वई हड़ हली वई क़यामत कारी थी वेंदई दुनिया भी हली वेंदई आखिरत भी हली वेंदई मां दिली दुआ करण आयो आ त अल्लाह ताला पीमा जी इज्जत करण वारो बनाए आमीन त चो अजीजो 4 डी की जिंदगी थव आखिर मौत ही दव मौत जी तैयारी को दुनिया में एड़ी पोख पोखे वणो जो मरण का पुजन जो तवा के नतीजो सोहणो मिले तने फरमे अद दुनिया मजरतुल आखिरा 1.25 लाख नबियन जे ताज नबी दुनिया आखिरत जी पोखा अब आखिरत जे ला कुछ पोख पोखो तो सही न दुनिया में जेड़ी पोख पोखे वो ओड़ी मिले व कणक पोखे व कणक मिली बाजरी न मिली सारी पोखे व तो सारी मिली उन जगह ते बी शे न मिली जेड़ी पोख पोखी दो उन जो नतीजो उते मिलंदो जे पुछड़ा अमल करे कब्र में वियो त कब्र मो जिंद छड़ाए न सकंदो नबी तो फरमाए कब्र दिसण में मिट्टी जो खड्डो पर अंदरों जन्नत जो बाग भी अथो फरमाए ना फरमान बानो जडे कब्र में पुजे थो खबो पासो सजे दे जोर थो दे सजो खबे दे जोर थो दे मैया जो पासनो पासन में मिली थी वजन दाहू पुकारणियो थो करे पर रब के रहम न थो अचे इनी जे करे ओ मुजा प्यारा भा अल्लाह जो नालो दई अर्ज करण आयो आ रीठा है पंजे रब करीम के जेजी 24 कलाक मेहरबान सा दुनिया में जो रहो
उन रब जी मेहरबानी न हुजे हा असां हिते रहूं हा ॻाल्हायो त केॾा उन जा एहसान आहिनि केॾा उन जा थोरा आहिनि पोइ बि उन रब जे दरवाज़े खां करे हेॾो सारो कादरपुर जो शहर आहे साईं मोहम्मद उस्मान साईं इश्तिहार बि हणाया त जलसो थींदो पर मां जे हथ खणाईंदुमि त शहर जा माण्हू आया ई न हूंदा वरी बि पसगिरदाई में आया हूंदा ईअं न साईं छड़ो दुनिया जे तंगनि में इज़राइल पहुचई त पोइ वञी चौजांइ साईं 5 मिंट छॾ त मूंखे अञा बि कारोबार करणो आहे हे बि दुकान हलाइणो आहे का ख़बर न पवंदी ओचितो मौत अची वेंदी कुझु सियाणो कुरान सां याही रखी मर कुरान सां मोहब्बत रखी मर त कुरान क़बर में अचे मौत अचानक अची वेंदी छो त कुरान तो फरमाई जा जलहुम ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून रब से फरमाए अजल जो टाइम आयो मिनटो त परे पर सेकंड जी मोकल न मिलंदे जे बीठो होंदे वेहण जी मोकल न मिलंदे जे वेठो होंदे लेटण जी मोकल न मिलंदे मौत ऐं क़बर जी तैयारी हर कंहिंखे छॾणो आहे मुल्क छॾणो आहे वॾा वॾा नवाब रईस मीर पीर भोतार सरदार हलिया विया पर 1.25 लख नबियनि जो सरदार जे नबीअ जे करे हे जहान जोड़ियो उन महबूब मोहम्मद जहिड़ी हस्ती न रही त तूं असां कहिड़ी बाग जी मीरी आहे कुरान फरमाए तो कुल्लु मन अलैहा फान पढ़ा कुरान थकी पिया हो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम रब तो फरमाए सुभाणे उहो ॾींदो जो हर शइ जे मथो मौत ईंदो माण्हुनि ते मौत पखियुनि ते मौत जिन्ननि ते मौत इंसाननि ते मौत ईंदो उन ॾींहं खे यादि करे पंहिंजे करीम रब खे परचाए मोटी अचो न रब जे दर ते जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दर खुलिया पिया गुनाहनि खां बाज़ अचो बुछड़ाइनि खां बाज़ अचो ॾोहनि खां बाज़ अचो ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो अॼु ग़रीबनि जो जीअण जंजाल घोट की ज़िलो तहां जो एॾो बदनाम थी वियो आहे माण्हू चवनि था शल न एॾे का अंधारो न थी मग़रिब खां अॻु में जल्दी निकिरो छा थी वियो आहे ये पंहिंजूं हथ जूं सज़ाऊं थियूं मिलनि वई सज़ा अथव छो त तव्हां लोड़ लोड़ियो था तव्हां आलमनि खां नफ़रत करे तव्हां अहिड़नि माण्हुनि खे चूंडियो आहे जेके दीन जा दुश्मन मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह साईं असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे ख़ुसूसन सूबे सिंध जी हिफ़ाज़त करे ॿियनि सूबनि में एॾी धाड़ लुट न आहे जॾहिं असांजे सूबे में ज़ुल्म लॻो पियो बेली अल्लाह जो नालो हिकु दफ़ो क़ुरान वारनि खे आज़माए ॾिसो उलमाए हक़ सां तालुक़ रखो जमियत उलमा इस्लाम जे जोधन जवाननि सां तालुक़ रखो अल्लाह कंदो हिन धरतीअ ते इस्लाम जो कानून नाफ़िज़ थी पियो त थक ई लही असांजे मुल्क में बेहयाई उर जो कानून खपे खपेव न खपेव नथा ॻाल्हायो न खपे न इस्लाम जो कानून आयो चोर चोरी कंदो उनखे सरेआम सज़ा मिलंदी ज़ानी ज़िना कंदो उनखे संसार कयो वेंदो इहो कानून न खपे असां इन कानून को बेदार कलो को ॾींहुं अफ़गानिस्तान जा मुजाहिद जंगियूं लड़ंदे 20 सालनि खां पोइ पंहिंजो मुल्क फ़तेह कयूं अॼु अफ़गानिस्तान जे अंदरि अहिड़ो अमन क़ाइमु कयो अथनि अहिड़ो अमन क़ाइमु कयो अथनि जो चवनि था सोन जी सिर असांजे मुल्क में असांखे ॾसियो बि न कंहिं कुंड में उछले वञो साल खां पोइ अचो जेकॾहिं तव्हांखे न मिले त असांजे मुल्क जे वज़ीर आज़म ऐलान कयो त मुंहिंजी सज़ा फाही आहे असां वटि त सोन त परे रखणा पर माण्हू रस्ते में महफ़ूज़ न आहे माण्हू महफ़ूज़ न आहे जाॾे जो वञूं था त माण्हू असांखे चवनि था साईं ही तव्हांजे इलाइक़े जो हाल आहे मौलवी बि घणा दीनदार बि तव्हांजे घणा हाल इहो छो आहे बुज़ुर्ग बि घणा छो मतिलबु जिथे दीन घणो हूंदो आहे त शैतान बि उते चकर ॾींदो मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला असांखे शैतान जे चंबे खां बचाए रब रहमान सां यारी नसीब पक्की तौबा कयो मोटी अचो न साईं जे दर ते तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा रब साईं फरमाए थो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुंहिंजे दर ते अचो त राज़ी करे जन्नत ॾेई छॾियां असां वारी तौबा कीअं आहे नक खे वेठो माटींदो कननि जूं पापड़ियूं पे पटींदो साईं मुंहिंजी तौबा इन तौबा जी कहिड़ी ज़रूरत आहे तौबा इहा कर जेका निड़ीअ खां ते हेठि लहे
अच्छी दाढ़ी थी वही पैर कबर में पिया हिन अञा बि रब न सुञातो से। 5 वक्त मौज़िन वेठो मस्जिद में रड़ियूं थो करे, हय्या अलस सलात हय्या अलस सलात, अच नमाज दे। मजाला जो नमाज दे। मुसलमान ऐं काफ़र जी सुञाणी नमाज। शहर में वञूं था, वॾनि वॾनि शहरनि में ॾिस त मुसलमान जो मुहांडो बि साॻो, वाणे जो बि साॻो। हाणे हिनखे सुञाणियो कीअं? मुसलमान जी भी दाढ़ी कूड़ी पया, जवाने जी भी दाढ़ी कूड़ी पया, पर मुसलमान जो मुछू भी कूड़ी पियन, गोल गोल गोगणो हो भी गोल गोल गोगणो। खबर की पवे? इनके तो आजान में खबर पवंदी ना। मुसलमान आजान बुधंदो डुकंदो डोड़ंदो मस्जिद में ईंदो, पर जे काफर भी मस्जिद में न अचे, तू असा भी मस्जिद में न अचो, पो खबर किए पवे त केड़ो मुसलमान नाले में मुसलमान रहा हूं। पर मदीने वारे साईं मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब करम कई वेठो थव। मन हया अचे, मन लज अचे, न वरी भी मोटी पवन त माफी ॾेई जन्नत ॾेई छॾिया। अजीजो, मौत बरहक तव, मौत जी कबर जी तैयारी कयो। मौत याद होंदो त गुनाह त न थींदो, पर गुनाह जो तसव्वुर भी दिल में पैदा। अॼु असां को मौत विसरी वियो आ, कबर असां को विसरी वियो। ऐं कबर भी रोज़ानो सॾींदी थव, नालो वठी चवंदी आ, ओ फिलाणा फिलाणे जा पुट मोतबर थी घुमण वारा, मुंहिंजे पेट में तोखे अचणो थी, कुछ तैयारी कर। मां नांगन जी जाए, विछुन जी जाए, मां तकलीफन जी जाए हाई। मुझे अंदर मिट्टी मिट्टी थी, कुछ अचे तो मुझे ला, मुझे अंदर अचे तो कुछ साले अमल खणी अचाई। तॾे अल्लाह जो बानो चए तो, कबर रोजाना करती है पुकार, मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार। चए तो कर ले तौबा, रब की रहमत है बड़ी। अज तौबा कर, तौबा जो टाइम थी, मौत का पो माफी जा दरवाजा बंद थी वेंदे। रिझाए पंहिंजे रब करीम के, मन तुंहिंजो गोड़ो जमीन ते न करे, मत माफी जो फैसलो थी। परचायो पंहिंजे रब करीम के, अचो उन साईं जे दर ते जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दरवाजा खुलिया। ऑफिसर जो दरवाजो शाम जे टाइम ते बंद तो थे, पर उन साईं जो दरवाजो 24 कलाक खुलियो ही खुलियो पियो आ। साहब जे दरवाजे तो साहब साईं आयो ही कोन्हे, दरवाजो बंद आ, दरबान मोटाए छॾींदो। साईं निंड में पियो आ, साईं आराम में पियो आ। वो रब तो चवे, मां 24 कलाक वेठो जागा तो मन मन बानो मूंखे सॾे त मां जीव सां जवाब ॾियां। साईं भला इन कादरपुर वारनि को केतिरो परियां